आगाह कयां कि अहम ख़बर है। पीपल्स पार्टी पारां 8 अक्टूबर के शहीदन की याद में 17 अक्टूबर ते कराची में जलसो करण जो फैसलो किया वियो है। जिना बाग में जलसो करण लाइ DC ओभर के दरख्वास्त ॾिनी वई है। PP सिंध के जनरल सेक्रेटरी वकार मेहदी पारां दरख्वास्त ॾिनी वई है। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पीपल्स पार्टी 8 अक्टूबर के शहीदन की याद में 17 अक्टूबर ते कराची में जलसो करण जो फैसलो किया वियो है। तफ़सील मालूम कंदासीं कराची में नजीब नाइज का। नजीब आगाह कजो, छा तफ़सील है? जी बिल्कुल, पीपल्स पार्टी पारा 18 अक्टूबर के वाक़े की शहीदन की याद में जो है 17 अक्टूबर से कराची के जिना बाग से वो जलसो करण जो फैसलो किया वियो है। इन हवाले से बाज़ाब्ता पीपल्स पार्टी सिंध के जनरल सेक्रेटरी वकार मेहदी पारा डिप्टी कमिश्नर ईस्ट के दरख्वास्त ॾिनी वई है, जैमें इजाज़तनामो तलब किया वियो है त असांखे इजाज़त ॾिनी वञे जिना बाग से जलसे करण की। उनके अलावा पीपल्स पार्टी पारां इहो फैसलो किया वियो है त ही जलसो तमाम वॾो हूंदो, जंहिंजूं तैयारियूं जेको आहे हिकु हफ़्तो पहिरियां शुरू कयूं वेंदियूं ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां कारकुन हिते शरीक थींदा ऐं आम अॻवान जेको आहिनि हिन जलसे में शामिल हूंदा। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ॿुधायो वियो आहे त उनजो भी इम्कान है तो हू पाण हिन जलसे में शिरकत करे ऐं कारकुन खे ख़िताब करे। जी ठीक है नजीब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।